डॉक्टर साहब ही अॻियूं सवाल है जो ॿिनि दोस्तनि पुछियो है। मोहतरम उसामा बासित भुट्टो साहब कोनिया तुर्की खां ऐं नवीद अहमद जमाली साहब ॻोठ नबी बख्श जमाली खां। संदन सवाल है कंहिं माण्हू खां इशा जी जमात निकिरी वञे ऐं जॾहिं मस्जिद में अचे त तरावी निमाज़ जमात हली रही हुजे, छा हू तरावी पढ़ाइण वारे इमाम पुठियां फ़र्ज़ निमाज़ पढ़ी सघे थो? दोस्त जो सवाल सादन लफ़्ज़नि में ॿुधायां त हिकिड़ो माण्हू मस्जिद में अचे थो, फ़र्ज़ नमाज़ ख़तम थी चुकी आहे, तरावी जी जमात हले पई। हाणे सही सिधी ॻाल्हि आहे त हिन खे पहिरियां ई फ़र्ज़ 4 रकातूं अदा करणियूं आहिनि, उन खां पोइ तरावी पढ़ंदो। हाणे उहो फ़र्ज़ पढ़ण वारो जेको इमाम तरावी पढ़ाए पियो, तरावी नफ़ली निमाज़ आहे, नफ़ली निमाज़ पढ़ाइण वारो उन जे पोयां फ़र्ज़ निमाज़ पढ़ी सघिजे थी, बिल्कुलु पढ़ी सघिजे थी। उनजो दलील ही आहे त सैयदुना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे नबी जो प्यारो सहाबी आहे। मदीने में अल्लाह जे नबी सां गॾु इशा निमाज़ पढ़ंदो हो। सही सिधी ॻाल्हि आहे त अल्लाह जे नबी फ़र्ज़ निमाज़ पढ़ाई ऐं मुआज़ बिन जबल बि फ़र्ज़ जी नियत सां पोयां बीहंदो हो। इहा शइ त मुमकिन ई कोन्हे त पैगम्बर फ़र्ज़ निमाज़ पढ़ाए ऐं सहाबी वरी नफ़ल जी नियत करे पोयां निमाज़ पढ़े, ईअं थी नथो सघे। अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल आला इंसान नमाज़ पढ़ाए कहिड़ो इंसान आहे जेको नफ़ल जी नियत कंदो? त सही सिधी ॻाल्हि आहे, सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु फ़र्ज़ निमाज़ अदा कई अल्लाह जे नबी जे पोयां, उन खां पोइ पंहिंजी क़ौम खे वञी इशा निमाज़ पढ़ाईंदो। हालांकि पहिरियां ई इशा अल्लाह जे नबी जे पोयां पढ़ी चुको आहे फ़र्ज़ निमाज़। हाणे वञी क़ौम खे जॾहिं इशा निमाज़ पढ़ाईंदो हो त हिन जी पंहिंजी नफ़ली निमाज़ हुई, छो त 2 दफ़ा हिकिड़ो फ़र्ज़ु अदा कोन थींदो। इशा निमाज़ 2 दफ़ा कोन पढ़बी फ़र्ज़ु, संदसि नियत हूंदी हुई नफ़ल जी, ऐं पोयां जेके क़ौम वारा माण्हू हूंदा हुआ से फ़र्ज़ु पढ़ंदा हुआ। मालूम छा थियो त इमाम ऐं मुक़्तदी जी नियत साॻी हुजणु वाजिब ज़रूरी कोन्हे। हाणे तव्हां मस्जिद में दाख़िल थियो था, इशा जी जमात फ़र्ज़ जी थी चुकी आहे, इमाम तरावी पढ़ाए पियो, तरावी नफ़ली निमाज़ आहे, इमाम पढ़ाए पियो, सही सिधी ॻाल्हि आहे, हुनजी नफ़ली निमाज़ आहे। तव्हां पोयां अचो था, तव्हां फ़र्ज़ जी नियत करे इमाम सां शामिल थी वञो। जॾहिं इमाम 2 रकातनि ते सलाम वराईंदो, तव्हां उथी पंहिंजूं रहियल 2 रकातूं पूरियूं कंदा। ठीकु आहे न? तव्हांखे जमात जो सवाब इंशाअल्लाह मिली वेंदो। हलियो, दलाइल ॿिया केतिरा आहिनि उहे पेश करे सघजनि था। तंहिंजे करे फ़र्ज़ जी नियत सां तव्हां नफ़ल पढ़ाइण वारे इमाम जे पोयां निमाज़ पढ़ी सघो था, इन में को बि हर्ज़ु कोन्हे। बल्कि माण्हू अकेलो पढ़े तंहिंखां चङो आहे जमात सां शामिल थी वञे। जॾहिं इमाम सलाम वराए, छो त 2 रकातूं पढ़ंदो, तव्हां उथी पंहिंजूं 2 रकातूं बाद में पढ़ी सघो था। इंशाअल्लाह ताला इन में को बि हर्ज़ु कोन्हे।